अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन 20 अगस्त 2026 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम मंज़रनामो साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अमल इहा ई दुआ शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जो मुर्कूं अमेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो, सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जाखोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तइबीरनि सां लाउ लही सघनि। साईं मुंहिंजा नाइंसाफ़ियूं एॾियूं वधी वण थी वियूं आहिनि जो ख़तमु थियण जो नालो ई नथियूं वठनि। नाइंसाफ़ियुनि जी हिन कैनात में पाण माण्हू छा छा न पिया वञाईंदा वञूं। वन यूनिट में सिंध जी ॻिची में मढ़ियो वियो, हाणे त नवनि सूबनि वारो रिंगट बि सिंध जे हिसे में विधो वियो आहे। सिंध वासी सरापा जदोजहद बणियल आहिनि ऐं मुख़्तलिफ़ मेड़ाकनि में आवाज़ बि उथारिनि पिया। वन यूनिट खां नवनि सूबनि ताईं वरी कथा बि ॿुधाए बि त सिंध जे विरहाङे वारे दर्द ते कराची में कोठायल कॉन्फ्रेंस जूं करार दादूं बि अव्हां जे समातनि जी नज़र कबियूं। उन सां गॾोगॾु रियासती ऑपरेशन पुठियां आख़िर कहिड़ा मक़सद आहिनि, इहो ॼाणण लाइ सारंग जोए जो लेख बि अव्हां जे समातनि जी नज़र कबो त HRCP जे रिपोर्ट मंझां इज़हार राय जी आज़ादी सां छा थियो जे उनवान हेठि मुख़्तसर रिपोर्ट बि अव्हां जे समातनि जी नज़र कबी। कणक जे बुहरान बाद छा हाणे अटो बि अणलभ थी वेंदो? जेकॾहिं अटो अणलभ थियो त मिसकीन माण्हुनि जो छा थींदो? छा उन्हनि खे मानी मिली सघंदी? इन सूरतहाल जो बि जाइज़ो वठिबो। मुख़्तलिफ़ लिखड़ियूं प्रोग्राम जो हिसो हूंदियूं त वरी उन सां गॾोगॾु प्रोग्राम में शामिलु हूंदी ख़ूबसूरत शाइरी, शामिलु हूंदा मुख़्तलिफ़ तजिया ऐं तबसरा, उन सां गॾोगॾु शामिलु हूंदियूं अहिड़ियूं लिखड़ियूं जेके अव्हीं ॿुधणु चाहियो था। सभ खां पहिरीं सिंध जी ॻाल्हि करियूं था ऐं अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था डॉक्टर बरकत नूनारे जो लिखियलु लेख जंहिंजो उनवान आहे वन यूनिट खां नवनि सूबनि ताईं। वफ़ाक़ी हुकूमत में शामिल नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी ज़ाहिरी तौरु नवनि सूबनि जे प्लान सां लातालुकी कनि पियूं। तोड़े जो समूरी असेंबली फारम 47 ते आयल आहे, पर हींअर ताईं सिर्फ़ु MQM में खुली करे नवनि सूबनि जी हिमायत करे पई। 331 जे ऐवान मंझां MQM वटि 22 सीटूं मतिलबु सिर्फ़ु 6.5% नुमाइंदगी आहे। इहा ॻाल्हि ढकियल नाहे रही त सूबनि वारे फूकणे में हवा केरु पियो भरे। सियासी मज़हबी तनज़ीमनि मंझां PTI, JUI, जमायत इस्लामी, सुन्नी तहरीक, तहरीक लबैक, मुतहदा, वहदतुल मुस्लिमीन वग़ैरह ते को फ़र्क़ु न पवंदो, छो त संदन वोटर जहिड़ो चइनि सूबनि में तहिड़ो 40 सूबनि में विरहाइजी बि उन जो हिमायती रहंदो। ॿियनि तनज़ीमनि जो एतिरो फ़र्क़ु नथो पवे। तहरीक इंसाफ़ पाकिस्तानी सियासत में वॾी स्टेक होल्डर आहे। PTI सियासी फ़ाइदो वठण लाइ नवनि सूबनि जी हिमायत करे सघे थी। बलूचिस्तान में का सियासी तनज़ीम आहे कोन। रियासत जा मढ़ियल मढ़ा सरदार हर सूरत में इस्टेब्लिशमेंट सां गॾु बीहंदा, पोइ भले बलूचिस्तान खे चइनि सूबनि में विरहाइनि या 40 टुकड़नि में विरहाइनि। मसइलो सिर्फ़ु नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी जो आहे। नवाज़ लीग जो सियासत जो फार्मूलो सम्झणु ॾाढो सवलो आहे। पाकिस्तान ते पंजाब सूबो हावी आहे, पंजाब सूबे ते सेंट्रल पंजाब हावी आहे, सेंट्रल पंजाब ते लाहौर हावी आहे। ॿियनि लफ़्ज़नि में पंजाब विरहाइजण सां नवाज़ लीग दफ़न थी वेंदी, तंहिं करे नवाज़ लीग नवनि सूबनि ते सवली एराज़ी न थींदी। साॻी सूरतहाल पीपल्स पार्टी सां बि आहे। पीपल्स पार्टी समूरी सिंध जा वसीला विकिणी वफ़ाक़ में सियासत करे थी, इस्टेब्लिशमेंट सां डील करे थी। गिलगित कश्मीर ऐं पंजाब में बि सिंध जी सरकारी बजट ते सियासत करे पई। सिंध खे नंढनि सूबनि में विरहाइण खां पोइ इस्टेब्लिशमेंट खे कंहिं हिकु ज़रदारीअ जी पीपल्स पार्टी जी का बि ज़रूरत न रहंदी। सिंध जे शहरी इलाइक़नि ख़ासि तौर ते कराची खे निंढणको करे MQM खे पादर हणी पासीरो कयो वेंदो। कराची में PTI बि इस्टेब्लिशमेंट लाइ साॻियो ई कमु करे सघे थी, बल्कि तहरीक इंसाफ़ उर्दू आबादी सां गॾु कराची में मौजूदु पठाणनि ऐं पंजाबियुनि खे बि गॾु करे इस्टेब्लिशमेंट जो कमु वधीक सवलो करे सघे थी। पूरे पाकिस्तान में सभ खां वधीक ख़राब नस्ल सिंधी वॾेरनि पीरनि सरदारनि जो आहे।
सिंध जो हर हिकु पीर वॾेरो सरदार वज़ारतनि जी लालच में आसानी सां विकिरो थी वेंदो। वॾ वज़ारत जी लालच में उहे वॾेरा पीर ऐं क़बीलाई सरदार डिवीज़न त छा ज़िले ऐं तालुके लेवल ते बि सूबो ठाहिण जी हिमायत कंदा। मज़ाहिमत सिर्फ़ु सिंधी क़ौम परस्तनि खे ई करणी पवंदी। बाक़ी वन यूनिट जी तारीख़ खोले ॾिसो, समूरा सिंधी पीर वॾेरा मीर जागीरदार ऐं ब्यूरोक्रेट वन यूनिट जा हामी बणिजी विया हुआ। जेकॾहिं कंहिंखे शक आहे त पाकिस्तान जी क़ौमी असेंबली में वेठल सिंधी MNAs या सिंध जे सूबाई असेंबली में वेठल सिंधी MPAs सिंध जी विरासत जी मुखालफ़त में वोट कंदा त उहे उहा लिस्ट बि पढ़ी वठनि। जंहिंजे आबन ॾाॾनि वन यूनिट जी हिमायत कई हुई, उन जी औलाद सिंध जी विरासत जे ख़िलाफ़ एहतिजाज कंदी। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं। डॉक्टर बरकत नूनारी जो लेख। ॻाल्हि हले पई सिंध जे विरहाङे वारनि साज़िशनि जी त सिंध जे विरहाङे ख़िलाफ़ मुल्कगीर कॉन्फ्रेंस में पेश कयल ठहराव अवां जे समातनि जी नज़र करियूं था। सिंध जो नामियारो लेखक ख़लील चांडियो करारदादूं पेश करे रहियो आहे। हाणे मां जंहिं शख़्सियत खे सॾाईंदुसि उन जूं वॾियूं महिनतूं काविशूं हिन फोरम खे जोड़ण में आहिनि। उहो आहे असांजो ख़लील चांडियो साहिबु, नामवर दानिश्वर लेखक, ऐं हाणे त हू डिजिटल मीडिया ते पाण इलाही सिंध जो मौक़फ़ रखनि था ऐं असांजा बहितरीन दोस्त। ऐं करारदाद ऐं थोरो इज़हार ख़्याल जे लाइ आख़िर में छॾींदुसि मोहतरम ख़लील चांडियो साहिब खे त उहो अचनि ऐं अवां सां ख़िताब। ख़लील चांडियो साहिब। वॾी महिरबानी आगा साहब, थोराइतो आहियां तव्हांजो सुठनि लफ़्ज़नि ऐं सुहिणनि लफ़्ज़नि लाइ। शाह बिलती बिटाई जे हुन शेर सां त मुहबत पाए मन में रंदा रोड़िया जन, उन्हनि जो असराफ़नि अण तोरियो इहे ॻाल्हियूं। त हीअ असां जेको कुझु प्रोग्राम कयो आहे, इहे मुहबतूं मन में पाए हिकिड़ी कोशिशि कई आहे ऐं मूंखे उमेदु आहे त इहे कोशिशूं असांजूं कामयाबी माणींदियूं, अॻिते वधंदियूं ऐं हासिलात हासिलु थींदियूं। शेख सादी जो चवणु त 40 साल उमिरे अज़ीज़त गुज़श्त, 40 साल उमिरे अज़ीज़त गुज़श्त, अज़ हाल तिफली अज़ तो नवे गश्त। सिंधी में इन जो वरी हिकिड़ो वराणी आहे त 80 मत खसी। इहो मिसाल पूरो जो पूरो असांजे मुल्क पाकिस्तान ते ठगी थो अचे त बाबा जॾहिं ही मुल्क तव्हांखे सिंध ठाहे ॾिनो आहे, सिंध फेडरेटिंग यूनिट आहे, तव्हांजे जोड़ण वारो आहे, तव्हांजी मादरज़ात आहे, उन इलाइक़े खे उन हिसे खे तव्हां तक़सीम करणु चाहियो था, तव्हां आख़िर छा था चाहियो? इन जो मतिलबु आहे त तव्हां पाकिस्तान टोड़ण था चाहियो। असां इहो वाज़े तौर ते सम्झूं था त सिंध जो टोड़ण पाकिस्तान जे टोड़ण जो तसलसल आहे। इन जे पुठियां इसराइल जी साज़िश थी सघे थी, इन जे पुठियां अमेरिका जी साज़िश थी सघे थी, इन जे पुठियां दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि जे रिसोर्सिस ते जेका पाकिस्तान ते नज़र आहे, उहा नज़र आहे ऐं उन नज़र जे लाइ हिननि जेको आहे मुख़्तलिफ़ बहाना करे हिन मुल्क खे टोड़णो आहे ऐं रिसोर्सिस अहिड़नि मुल्कनि अहिड़नि माण्हुनि जे हवाले करणा आहिनि जंहिंमें पाकिस्तान जो को वजूद ई कोन रहंदो। इन खां पोइ असां जेको आहे सो ॾिठो आहे त सिंध अॼु जो वतन कोन्हे को। सिंध हज़ार सालनि खां वठी सिंधियुनि जो तारीख़ी वतन रहियो आहे। सिंध हज़ार सालनि खां वठी जाग्राफिकली, सक़ाफ़ती, मुआशी तौर ते दुनिया जे तमामु क़दीम तहज़ीबुनि जो जेको हब रहियो आहे। सिंध मिस्र सां बि वापारु कयो आहे, सिंध रोम सां बि वापारु कयो आहे, त सिंध चीन जी तहज़ीबुनि सां बि वापारु कया, उते बि पंहिंजा अणमिट निशान जेको आहे छॾिया आहे। अॼु जेकॾहिं तव्हां हुन सिंध खे टोड़ींदा, इन जो मतिलबु तव्हां इन सॼे कारोबारी सिरिश्ते जी तबाही था कयो। जेकॾहिं तव्हां सिंध खे टोड़ींदो त यादि रखणु खपे त MRD जी तहरीक कल कलोकी जी ॻाल्हि आहे। असां तव्हांखे MRD जी तहरीक में बि शिकस्त ॾिनी हुअसीं।
असां तव्हांखे पाणी जे मामले ते बि शिकिस्त ॾिनी आहे, असां तव्हांखे बबर लो में बि शिकिस्त ॾिनी आहे, असां तव्हांखे ॿिटे मकानी निज़ाम ते बि शिकिस्त ॾिनी आहे। यकीन कयो त हाणे बि शिकिस्त तव्हांजो मुक़दर आहे। जेको बि सिंध जी तक़सीम जी ॻाल्हि कंदो उहो पाण टुकड़ा टुकड़ा थींदो, तक़सीम थींदो। अहिड़े नमूने सां असां हिन सिंध इंटेलेक्चुअल फोरम सम्झे थो त इहा जेका मौजूदा हुकूमत आहे, असां हिन मौजूदा हुकूमत खे मुकमिल तौर ते डमी हुकूमत तस्लीम था कयूं। हिन हुकूमत जे अंदरि को बि इख़लाक़ी, मुआशी, सियासी तौर ते इख़लाक़ी जवाज़ कोन्हे का त इहा हुकूमत वेठी हुजे। जिन माण्हुनि खे तव्हां फॉर्म 47 जे तहत आंदो आहे, उन्हनि खे कहिड़ी इख़लाक़ी ज़रूरत आहे, उन्हनि जी कहिड़ी इख़लाक़ी हैसियत आहे त उहे सिंध जी तक़सीम जी ॻाल्हि कनि। जेकॾहिं सिंध जी तक़सीम जी ॻाल्हि कंदो, जेकॾहिं तव्हां असांखे तंग कंदो त पोइ अहिड़ी जंग करे ॾेखारींदासीं जो तव्हांजी नस्ल बि यादि कंदा। बहरहाल दोस्त तमामु सुठो ॻाल्हायो आहे। केसर बंगाली साहब जहिड़ा माण्हू, साईं शहाब ओस्ते जहिड़ा, नसीर मेमण, सभिनी दोस्तनि एॾो त सिंध जे मामले ते ॻाल्हायो आहे जो मां नथो सम्झां त हाणे जेको आहे वधीक गुंजाइश आहे। उनजे करे मां हाणे सिधो जेको आहे सो अॼु जी हिन कॉन्फ्रेंस जी करारदाद पेश करण लाइ तव्हां सभिनी दोस्तनि खां हुनजी मंज़ूरी वठण जे लाइ मां पहिरियों पढ़ंदुमि, उन खां पोइ तव्हांखां हथ खणी मथे कराए तव्हांखां हुनजी मंज़ूरी वठणु आहे। सभ खां पहिरीं करारदाद आहे त असां सिंध जा लेखक, दानिश्वर, तालीमी माहिर, स्कॉलर, वकील, सहाफ़ी, सिविल सोसाइटी जा नुमाइंदा ऐं सिंध जा समूरा बाशऊर शहरी हिन कॉन्फ्रेंस में गॾु थी मुतफ़िक़ा तौर ते हेठी करारदाद मंज़ूर करियूं था। नंबर पहिरियों, सिंध हिकु नाक़ाबिल तस्कीम तारीख़ी ऐं जाग्राफ़ियाई ऐं सक़ाफ़ती वहदत आहे। असां कंहिं बि सूरत में, कंहिं बि नाले में, कंहिं बि क़ीमत में, कंहिं बि सबब जे तौर ते सिंध जी तक़सीम खे वाज़े तौर ते रद्द कयूं था। सिंध खे कंहिं बि क़ीमत ते विरहाइण न ॾींदो। छा तव्हांखे मंज़ूर आहे? नंबर ॿियो, कराची, हैदराबाद ऐं सिंध जो हर शहर, ॻोठ, वसंती ऐं इलाइक़ो सिंध जा अणटुट ऐं नाक़ाबिल जुदा हिसा आहिनि। सिंध जे कंहिं बि हिसे खे सूबे खां अलॻि करे या अलॻि हैसियत वारे इलाइक़े तौर तस्लीम नथो करे सघे। छा तव्हांखे मंज़ूर आहे? असां वफ़ाक़ी हुकूमत, पार्लियामेंट, सियासी पार्टियुनि ऐं समूरनि रियासती इदारनि खे अपील करियूं था त सिंध जे इलाक़ाई, तारीख़ी ऐं तहज़ीबी सालमियत जो एतिराम कनि। सियासी दबाउ, इंतिज़ामी क़दमनि या कंहिं बि लिकल तरीक़नि सां सिंध खे विरहाइण जी हर कोशिश खे असां रद्द कयूं था। तव्हांखे क़बूल आहे? नंबर चौथों, असां सिंध जा दानिश्वर ऐं शहरी सिंध जे इतिहाद, इलाक़ाई सालमियत, तारीख़ी सुञाणप ऐं आइनी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ पुरअमन जमहूरी ऐं आइनी ज़रियनि सां जिदोजहद करण जो अज़म करियूं था। जॾहिं त सिंध में रहंदड़ समूरी बिरादरनि जे विच में हमाहंगी, बराबरी, बाहिमी एतिराम ऐं भाईचारे खे हथी ॾींदासीं। छा तव्हांखे क़बूल आहे? नंबर 5 ऐं आख़िरी करारदाद, असां सिंध असेंबली खां घुर कयूं था, मौजूदा सिंध जी असेंबली खां घुर कयूं था त सिंध जी तक़सीम खे कंहिं बि बहाने, कंहिं बि बुनियाद ते रद्द करण लाइ पंहिंजे अज़म जो फौरी तौर ते नई करारदाद पास करे हुनजो ऐलान कनि। छा तव्हांखे मंज़ूर आहे? तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ असांजी जेका तहरीक आहे, हीअ असांजो जेको सिंध जो जेको इंटेलेक्चुअल फोरम आहे, इहा अॼु असांजी हीअ काविश सिर्फ़ु हिते ख़तमु न थी। असांजी हिकिड़ी पोस्ट मीटिंग थींदी, उन मीटिंग खां पोइ असां सिंध जे सभिनी सियासी समाजी जेके बि धुरियूं आहिनि उन्हनि सभिनी खे हिकु जाइ ते गॾु वेहण जी जिदोजहद कंदासीं ऐं इनशा अल्लाह ताला तव्हांखे कामयाबी जा क़दम ॾेखारींदा। वॾी महिरबानी तव्हां सभिनी जो। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़ुर अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सिंध में थींदड़ रियासती ऑपरेशन पुठियां रियासत जा असल मक़सद कहिड़ा आहिनि, इन हवाले सां सिंधियन नेशनल कांग्रेस जो अॻवान सारंग जोयो लिखे थो। सिंध अंदरि क़ौमी तारीख़ मथां हिन वक़्तु रियासती ऑपरेशन तेज़ थी वियो आहे। कुझु ॾींहं अॻु सिंध जी न्याणी आरज़ू सिंधीअ खे गिरफ़्तार करे मथस सख़्तु तशदुद करे वरी मथस दहशतगर्दी जो केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो वियो। जंहिंखां पोइ जीए सिंध तहरीक जे मरकज़ी डिप्टी सेक्रेटरी अनवर बुर्दी खे जामशोरे मां खंभे गुम कयो वियो ऐं ताज़ो जस्कम जे मरकज़ी सीनियर वाइस चेयरमैन आकाश मल्लाह खे खंभे गुम कयो वियो आहे।
जते जस्कम पारां हैदराबाद में संदसि आज़ादी लाइ कयल एहतजाजी धरणे मां जस्कम जे मरकज़ी अॻवान आज़ाद कुंभर समेत केतिरनि ई क़ौमी कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। उनखां सवाइ अगस्त महीने में लॻभॻि 50 खां मथे क़ौमी कारकुननि खे खंभे गुम कयो वियो आहे या कूड़नि केसनि में खेनि गिरफ़्तार कयो वियो आहे। ॿिए तरफ़ खोरवाह में शहीद सवेरा लगारी वारे मसइले ते एहतजाज कंदड़नि मथां FIR दाख़िल कई वई ऐं टंडे जाम यूनिवर्सिटी जे शागिर्दनि सां यकजहती करण जे ॾोह में सिंध स्टूडेंट्स एक्शन जे अॻवाननि मथां दहशतगर्दी जी FIR दाख़िल कई वई। सिंध सभा शागिर्द विंग जे मरकज़ी अॻवान मियां शबीर खे गिरफ़्तार कयो वियो आहे। हीअ समूरा रियासती हरबा सिंध जी जदोजहद खे कुचलण ऐं हिरास पैदा करण लाइ कया पिया वञनि त जीअं सिंध जे विरहाङे जे थींदड़ साज़िशनि ऐं सिंधु दरिया मथां ग़ैर क़ानूनी अॾिजंदड़ कैनालनि, डेमनि ऐं सिंध जे लखें एकड़ ज़मीन ते थींदड़ कब्ज़नि ते सिंधी माण्हू ख़ौफ़ जो शिकार थी करे सिंध जे क़ौमपरस्त सियासी जमायतनि जी जदोजहद जो हिसो न थियनि, पर उन जे बदिरां रियासत पारां शो बुआए ऐं हीरो तौरु मैदान में लाथल माण्हुनि जे पोयां क़ौम खे लॻाए बेवकूफ़ बणाए जदोजहद खे सबूताज़ करण जी कोशिशि कई पई वञे। असां सम्झूं था त रियासत कहिड़ा बि हरबा इस्तेमालु करे पर सिंध जूं क़ौमपरस्त सियासी जमायतूं ऐं सिंधी क़ौम पंहिंजे वतन सिंध जी तक़सीम जे मसइले, सिंधु दरिया ते ग़ैर क़ानूनी अॾिजंदड़ कैनालनि ऐं डेमनि जे मसइले ऐं सिंध जे लखें एकड़ ज़मीन ते थींदड़ कब्ज़े ऐं वसीलनि जी फुलूड़ ते ख़ामोश न वेंदा। रियासत जे ठाहियल शोबो आहे या हीरो जे पुठियां लॻण बजाए आज़ादी पसंदि क़ौमपरस्त ऐं तरक़ी पसंदि सियासी जमायत सां गॾिजी मुनज़म सियासी जदोजहद करे रियासत खे गोॾा खोण ते मजबूर कंदा। नाम्यारे शाइर जाफ़र जानी लिखियो, नफ़ीस आरसी टुटी जॾहिं खां एतबार जी, असां तॾहिं खां आरज़ू छॾे ॾिनी बहार जी। इहा बि का हयात आ, न रंग आ न रोशनी, न बाख में उमेद का न शाम इंतज़ार जी। न छेड़ हीर रागणी न आछ चंड चांदनी, नथी खपे इहा ख़ुशी उधार जी। गली गली रुलियो हुयो सुगंध जी सदा खणी, मिली न मोट क़ौम खां फ़क़ीर खे पुकार जी। अञा त राग जाग जा सलेब ते बि ग़ाइबा, अञा त राग जाग जा सलेब ते बि ग़ाइबा, अञा त तार आख़िरी छिगी ना सितार जी। अजीब हो ग़रीब हो हसास हो निरास हो, मज़ार ते लिखो इहा कथा वफ़ा शुआर जी। अव्हां त ठीक था खिलो असां मथां भले खिलो, अव्हां त ठीक था खिलो असां मथां भले खिलो, अव्हां चखी न चाशनी निहार जे कटार जी। नफ़ीस आरसी टुटी जॾहिं खां एतबार जी, असां तॾहिं खां आरज़ू छॾे ॾिनी बहार जी। प्रोग्राम मंज़रनामे में हाणे HRCP जी रिपोर्ट मंझां चूंडे हिसो अव्हां जे समातनि जी नज़र कंदासीं। इज़हार राय जी आज़ादी सां छा थियो, ज़मीनी हक़ीक़तूं कहिड़ियूं आहिनि, इन बाबति ख़ुसूसी रिपोर्ट असीं प्रोग्राम में पेश करे रहिया आहियूं जेका असां अव्हां लाइ चूंड कई आहे। HRCP जी जारी कयल इंसानी हक़नि बाबति ख़ासि रिपोर्ट मंझां इज़हार राय जी आज़ादी जे वसीअ दायरे सबबि हिन साल इहो सभ खां वधीक ग़ैर महफ़ूज़ ऐं कमज़ोर हक़ बणिजी वियो। उनजो सिधो असरु क़ानून जी हुक्मरानी ते पियो, छाकाणि त क़ानूननि ऐं क़ानूनी निज़ाम खे इज़हार राय ऐं इख़्तिलाफ़ राय खे दॿाइण लाइ हथियार तौरु इस्तेमालु कयो वियो। जेतोणीकि पाकिस्तान में इहो पहिरियों भेरो न थियो हो। साल जी शुरूआति उन वक़्तु थी जॾहिं इंसानी हक़नि जूं तनज़ीमूं अॻे इलेक्ट्रॉनिक ॾोहनि जे रोकथाम वारे क़ानून पीका जे तकरारी शिकनि ख़िलाफ़ एहतिजाज करे रहियूं हुयूं। उनखां पोइ हिन क़ानून में हिकु तरमीम जल्दबाज़ी सां पार्लियामेंट मां मंज़ूर कराई वई। माहिरनि गॾियल तौर ते चयो त हीअ तरमीम इंसानी हक़नि, इज़हार राय जी आज़ादी ऐं ज़ाती ज़िंदगी जे तहफ़ुज़ ऐं मुनसिफ़ाणी क़ानूनी कार्रवाई बाबति आइनी ज़मानतनि ऐं ॿियनि बैन अल-अक़वामी क़ानूनी मयारनि जी भञकड़ी आहे। इहो ख़दशो पिणु दुरुस्त साबित थियो त तरमीम खे सियासी इख़्तिलाफ़ राय खे दॿाइण ऐं सहाफ़ियुनि खे ख़ामोश कराइण लाइ इस्तेमालु कयो वेंदो, छाकाणि त केतिरनि ई सियासी कारकुननि इंसानी हक़नि जे कारकुननि ऐं सहाफ़ियुनि ऐं वकीलनि ख़िलाफ़ तरमीम थियल क़ानून तहत केस दाख़िल कया विया।
रिपोर्ट में तफ़सील सां ॼाणायो वियो आहे त रियासती इदारनि ते तनक़ीद कंदड़ साफ़िन ख़िलाफ़ हिन क़ानून तहत ग़लति मालूमात पखेड़ण जा इल्ज़ाम लॻाया विया। संदन बैंक अकाउंट मंजमंद कया विया ऐं संदन अचवञ जी आज़ादी महदूद कई वई। मरकज़ी धारा जी मीडिया ते रियासती कंट्रोल जो मुज़ाहिरो उन माली दबाव ऐं जबर मां पिणु थियो जेको डॉन मीडिया ग्रुप जहिड़नि तनक़ीदी मीडिया इदारनि ते विधो वियो। उन्हनि मीडिया ग्रुपनि खे सॼे साल यानी 2025 दौरान इश्तिहारनि खां महरूम रखियो वियो। जबरी गुमशुदनि ख़िलाफ़ आवाज़ उथारींदड़ माण्हुनि जिन में वकील पिणु शामिल हुआ उन्हनि ते हमला कया विया ऐं खेनि ख़ामोश कराइण जूं कोशिशूं कयूं वियूं। उनखां सवाइ गैर जानिबदार रिपोर्टिंग कंदड़ सहाफ़िन खे अगवा या गुम करण जा वाक़िआ पिणु साम्हूं आया। उन जे नतीजे में इंसानी हक़नि जे भञकिड़ियुनि बाबति रिपोर्टिंग में घटिताई आई। वाज़ह तौर ते उहे पाबंदियूं ऐं जबर आख़िरकार ख़ुदि लागू कयल सेंसरशिप जो बुनियादु बणिया। सभ खां ख़राबु ॻाल्हि इहा हुई त इहो सभु कुझु जाबराणे क़ानूननि यानी दहशतगर्दी ऐं बग़ावत जे क़ानून खां वठी इलेक्ट्रॉनिक ॾोहनि जे रोकथाम वारे क़ानून पीका ताईं ऐं हिकु कमज़ोर अदलिया जे ज़रिए कयो वियो। आइनी तरमीम ऐं ॿियनि क़ानूनी ज़रियनि ज़रिए इख़्तिलाफ़ राय खे दॿाइण ऐं पसंदीदा सियासी नतीजा हासिल करण लाइ नवां क़ानून ठाहिया विया ऐं पुराणा क़ानून पिणु इस्तेमालु कया विया। कॾहिं सलामती जे नाले ते ऐं कॾहिं कंहिं बि जवाज़ खां सवाइ। इहो कमु ॿिनि तरीक़नि सां कयो वियो। हिकु तरफ़ अदलिया खे मनपसंद फ़ैसिला हासिल करण लाइ इस्तेमालु कयो वियो ऐं ॿिए तरफ़ इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ज़रिए चूंडियल पार्लियामानी मेंबरनि खे नाअहल क़रार ॾियारियो वियो। बलूचिस्तान असेंबली तरफ़ां दहशतगर्दी जो रोकथाम वारे क़ानून में अहिड़ी तरमीम मंज़ूर कई वई जंहिं तहत कंहिं बि क़ानून लागू कंदड़ इदारे खे इख़्तियार ॾिनो वियो त हूअ कंहिं बि शख़्स खे बग़ैर फ़र्द जुर्म ऐं अदालती निगरानी जे 3 महीननि ताईं हिरासत में रखी सघे। हिन तरमीम खे इख़्तिलाफ़ राय दॿाइण ऐं जबरी गुमशुदगियुनि खे क़ानूनी शिकल ॾियण जी हिकु ॿी कोशिश क़रार ॾिनो वियो। उनखां पोइ साॻी नोयत जी तरमीम क़ौमी असेंबली मां पिणु मंज़ूर कई वई। पाकिस्तान कमीशन फॉर ह्यूमन राइट्स ऐं ॿियनि इंसानी हक़नि जे तनज़ीमनि निशानदही कई त इन्हनि तरमीमनि में इख़्तियारी हिरासत जा वसी इख़्तियार ॾिना विया आहिनि जंहिं सबबि आज़ादी मुनसिफ़ाणी क़ानूनी अमल ऐं सवाबदीदी हिरासत खां तहफ़ुज़ जहिड़ा बुनियादी हक़ ख़तरे में पइजी सघनि था। पाकिस्तान जी सुप्रीम कोर्ट जे ॿिनि अहम फ़ैसिलनि जमहूरी माहौल खे महदूद करे छॾियो ऐं हुक्मरान इतिहाद जे इक़्तिदार खे गिरफ़्त बरक़रार रखण लाइ उत्साहियो। पहिरियों फ़ैसिलो मई में आयो जंहिंमें सुप्रीम कोर्ट जी हिकु आइनी बेंच अदालत जे अक्टूबर 2023 वारे उन फ़ैसिले खे कलअदम क़रार ॾिनो जंहिंमें शहरनि जा फ़ौजी ट्रायल गैर आइनी क़रार ॾिना विया हुआ। बेंच 9 मई 2023 जे हंगामनि में मुलविस शहरनि ख़िलाफ़ पाकिस्तान आर्मी एक्ट 1952 तहत केस हलाइण जी इजाज़त ॾिनी जंहिंसां मुनसिफ़ाणे ट्रायल मुनसिफ़ाणे क़ानूनी अमल ऐं अदलिया जी आज़ादी बाबति समूरियूं आइनी ज़मानतूं ख़तरे में पइजी वियूं। हिन साल तक़रीबन सभिनी सूबनि मैदनियात ऐं खाणियुनि बाबति नवां क़ानून मुतारिफ़ कराया या मौजूदा क़ानूननि में तरमीम कई। उन क़दम सां मैदनियात बाबति वफ़ाक़ी मुदाख़लत जे पस मंज़र में सूबनि जे पंहिंजे कुदरती वसीलनि ते हक़ बाबति ॻणती पैदा थी। इहो समूरो अमल स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल जे असर हेठि हो। जून में सुप्रीम कोर्ट जी हिकु आइनी बेंच 2024 जे हिकु मुकमिल बेंच जे अक्सरियती फ़ैसिले खे कलअदम क़रार ॾींदे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे मख़सूस सीटुनि जे हक़दार हिकु जाइज़ पार्लियामानी जमायत तस्लीम करण खां इनकार करे छॾियो। उन जे नतीजे में हुक्मरान इतिहाद खे 2/3 अक्सरियत हासिल थी वई ऐं सेनेट जे सीटुनि में पिणु उन जो हिसो वधी वियो। रियासत मुख़ालिफ़ पॉलिसियुनि ख़िलाफ़ आवाज़ उथारींदड़नि खे हिरासत करण लाइ रियासत केतिरे हद ताईं तयारु हुई। उन जो अंदाज़ो इन ॻाल्हि मां लॻाए सघिजे थो त वफ़ाक़ी जांच वारे इदारे FIA माली बदउनवानी जे इल्ज़ाम तहत फ़तुल्लाह बाबर ख़िलाफ़ तहक़ीक़ाती जांच शुरू करे छॾी जेको इंसानी हक़नि जो हिकु निमाया दिफ़ा कंदड़ अॻूणो सेनेटर ऐं दयानतदारी जी जीअरी जाॻंदी मिसाल तौरु सुञातो वञे थो। बहरहाल 2025 में अदलिया जी आज़ादी ते सभ खां वॾो ऐं तबाह कंदड़ हमिलो 27 आइनी तरमीम हुई जंहिं इंतिज़ामी ऐं फ़ौजी इख़्तियारनि में वाध कई। हीअ तरमीम गैर मामूली उजलत सां ऐं अवामी बहस खां सवाइ पार्लियामेंट मां मंज़ूर कराई वई। उन ज़रिए वॾियूं तब्दीलियूं कयूं वियूं जिन में हेठियां क़दम शामिल हुआ। सुप्रीम कोर्ट जे मथां कमु करण लाइ हिकु नई वफ़ाक़ी आइनी अदालत क़ाइमु कई वई।
पाकिस्तान जी अदालती कमीशन जी ॿीहर जोड़जक कई वई, जंहिंसां आला अदलिया जे मेंबरनि जी चूंड जो इख़्तियार इंतिज़ामिया ऐं पार्लियामेंट वटि अची वियो। आला अदालतनि जे जजनि खे संदन रज़ामंदी खां सवाइ हिकु सूबे खां ॿिए सूबे मुंतक़िल करण जी इजाज़त ॾिनी वई ऐं इनकार जी सूरत में उन्हनि ख़िलाफ़ु तादीबी कार्रवाई जी शिक रखी वई। फ़ौजी कमांड जे ढांचे में वॾी तब्दीली कंदे दिफ़ाई फ़ौजनि जे सरबराह लाइ इंतिहाई बाइख़्तियार नओं उहिदो चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस क़ाइमु कयो वियो ऐं उन उहिदे जे हामिल खे गिरफ़्तारी या मुक़दमे खां ताहयात इस्तिस्ना फ़राहम कयो वियो। हिन तरमीम खां पोइ सुप्रीम कोर्ट जे ॿिनि सीनियर जजनि एहतजाज तौरु इस्तीफ़ाऊं ॾेई छॾियूं, जिन में सभ खां सीनियर जज पिणु शामिल हो। उन्हनि अदलिया बाबति आइनी तरमीम खे आइनी जमहूरियत ते हमिलो करार ॾिनो। इंसानी हक़नि बाबति गॾियल क़ौमनि जे हाई कमिश्नर पिणु क़ानून जी हुक्मरानी ऐं जमहूरियत जे असूलनि ते हिन तरमीम जे ॾूरॾस असरनि ते तनक़ीद कई। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं HRCP जी ख़ुसूसी रिपोर्ट। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। पाण ॼाणूं था त हीउ मुल्क ज़रई मुल्क आहे, पर उहो मुल्क जॾहिं कणक जे बहिरान खे मुंहुं ॾिए त पोइ दाह माण्हू ॾिए त कंहिंखे ॾिए। हिकु पासे हुकूमत कणक ख़रीद करण लाइ तयार ई न आहे, ॿिए पासे मुनासिब अघ बि नथा ॾिना वञनि ऐं जॾहिं कणक नथी पोखी वञे त तॾहिं बहिरान जो ख़दशो वधी वञे थो। हाणे जॾहिं बहिरान जा ख़दशा वधी रहिया आहिनि त इहो ख़दशो बि आहे त किथे अटो बि अणलप त न थी वेंदो। हीउ मुल्क जेको ज़रई मुल्क आहे ऐं ज़राए ते दारोमदार रखंदड़ मुल्क अॼु बि पंहिंजी बुनियादी ख़ुराक यानी कणक लाइ परॾेही मुल्कनि ॾांहुं वाधाए पियो। रूस जहिड़े सनअती ऐं ज़रई पैदावार में अॻिते वधंदड़ मुल्क समेत ॿियनि मुल्कनि खां कणक घुराइण जी नौबत अचणु दरअसल असांजी ज़रई पॉलिसियुनि, हुकूमती नाइली ऐं ख़ुराक जे इंतिज़ाम जी संगीन नाकामी जो चिटो सबूत आहे। हिन भेरे सूरत हाल इन करे बि ॻणती जोगी आहे जो पाकिस्तान एग्रीकल्चर स्टोरेज एंड सर्विस कॉर्पोरेशन यानी पास्को वटि मौजूदु कणक जा ज़ख़ीरा बि लॻभॻि ख़तमु थी चुका आहिनि। ज़ख़ीरा कंहिं बि मुल्क लाइ रुॻो गोदाम में रखियलु अनाज न हूंदो आहे, पर उहे ख़ुराक जे तहफ़ुज़, हंगामी हालतुनि ऐं मार्केट में क़ीमतनि खे मुस्तहकम रखण लाइ क़ौमी ज़मानत हूंदा आहिनि। जॾहिं उहे ज़ख़ीरा ख़तमु थियण जे किनारे ते पहुची वञनि त इहा मामूली इंतिज़ामी ग़लती न, पर क़ौमी ख़ुराक जी सलामती लाइ ख़तरे जी घंटी हूंदी आहे। सवाल इहो आहे त ज़रई मुल्क में आख़िर अहिड़ी सूरतहाल छो पैदा थी। सभ खां वॾो सबबु हुकूमत जी नाक़स ख़रीदारी पॉलिसी नज़र अचे थी। जेकॾहिं वक़्त सिर हारियुनि खां मुनासिब अघ ते कणक ख़रीद कई वञे हा त न रुॻो हारी खे तहफ़ुज़ मिले हा, पर सरकारी ज़ख़ीरा बि मज़बूत थियनि हा। उन जे उबतड़ गैर यकीनी पॉलिसियुनि हारी खे कणक पोखण खां बदिल कयो ऐं पैदावार, तलब ऐं सरकारी ख़रीदारी विच में तवाज़ुन बिगाड़े छॾियो। ॿियो अहम मसइलो कणक जी स्मगलिंग आहे। मुल्की कणक जेकॾहिं गैर क़ानूनी तरीक़े सां सरहद पार वञे थी त उनजो सिधो असरु मुल्की मंडी ऐं सारफ़ ते पवे थो। हुकूमत जी ज़िमेवारी हुई त सरहदी इलाइक़नि में निगरानी सख़्तु करे स्मगलिंग जे नेटवर्क खे ख़तमु करे ऐं उन्हनि बाअसर धुरियुनि ख़िलाफ़ु कार्रवाई करे जेके ख़ुराक जहिड़े हसास शोबे खे बि नाजाइज़ मुनाफ़े जो ज़रियो बणाइनि थियूं। स्मगलिंग रोकण में नाकामी जो बार आम माण्हू जे खीसे ते पवे थो। उन सां गॾु ज़ख़ीरा अंदोज़ी, नाजाइज़ मुनाफ़ाख़ोरी, नाक़स गोदाम, कणक जे ज़ाया थियणु, सरकारी अंगनि अखरनि में तज़ाद ऐं वफ़ाक़ी तोड़े सूबाई इदारनि विच में राब्ते जी खोट बि बहिरान खे संगीन बणाए सघनि था। मौसमी तब्दीली, पाणी जी खोट, भाण ऐं ज़रई दवाउनि जे वधंदड़ क़ीमतनि ऐं हारियुनि खे कर्ज़नि जे महदूद सहूलियत खे बि नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। हीअं बहिरान जंहिंजो हल रुॻो ॿाहिरिनि मुल्कनि खां कणक दरामद करण में न आहे। दरामद हंगामी ज़रूरत पूरी करे सघे थी, पर मुस्तक़िल हल नथी ॾेई सघे। हुकूमत खे डिघे मुदे वारी क़ौमी कणक पॉलिसी जोड़े, जंहिंमें सूबनि, हारियुनि, फिलोर मिलनि ऐं वफ़ाक़ी इदारनि जे ज़िमेवारनि खे वाज़े कयो वञे। हारियुनि खे वक़्त सिर मुनासिब इमदादी अघ, मयारी बिज, भाण,
पाणी ऐं सस्ते कर्ज़ जी सहूलियत ॾिनी वञे, सरकारी ख़रीदारी ऐं ज़ख़ीरे जो निज़ाम शफ़ाफ़ बणायो वञे, पास्को जे ज़ख़ीरनि लाइ घटि में घटि क़ौमी स्ट्रेटेजिक हद मुक़ररु कई वञे। साॻे वक़्तु कणक जी स्मगलिंग ख़िलाफ़ु सख़्तु, मुस्तक़िल ऐं बेरहम कार्रवाई ज़रूरी आहे। सरहदनि ते जदीद निगरानी, डिजिटल ट्रैकिंग ऐं गोदामनि खे फ्लोर मिलण ताईं कणक जी हरकत जो शफ़ाफ़ रिकॉर्ड क़ाइमु करणु घुरिजे। जेकॾहिं कंहिं मरहले ते कणक ग़ाइबु थिए थी त ज़िमेवारी बि तइ थियणु घुरिजे। मातली खे इस्पताल घुरिजे, रुॻो इमारत न। आज़ाद ग़ुलाम रसूल मज़ारी लिखियो, मातली तालका इस्पताल में 30 वरहनि जे नौजवान जो मौत आहे। केतिरा ई सवाल उथारे वियो आहे। कॾहिं कॾहिं मौत कंहिं नांग जे ॾंग सां नथो अचे, मौत उन वक़्तु बि अचे थो जॾहिं इंसान जे साम्हूं इस्पताल जा दरवाज़ा त खुलियल हुजनि पर इलाज जा दरवाज़ा बंदि हुजनि। मातली तालके जे ॻोठ हाजी राहू हालेपोटो में पेश आयल हिकु अफ़सोसनाक वाक़ियो बि अहिड़नि ई केतिरनि सवालनि खे जनमु ॾेई वियो आहे। 30 वरहनि जो नौजवान मोहम्मद हाशिम हालेपोटो पंहिंजी ॿनी में कमु करे रहियो हो त मुबैना तौरु खेसि पेर में नांग कखे विधो। ॻोठाणनि खेसि बिना देर मातलीअ जी तालका इस्पताल पहुचायो, पर वारसनि जो इल्ज़ाम आहे त बर वक़्तु ऐं मुनासिब तिबी इमदाद न मिलण सबबि नौजवान जी हालति ख़राबु थींदी वई। आख़िरकार खेसि हैदराबाद रेफर कयो वियो, जिते पहुचण खां अॻु ई हू ज़िंदगी जी जंग हाराए वियो। हिकु घर जो ॾीओ उझामी वियो। वारसनि मूजिबि हू ॻोठ खां नौजवान खे तक़रीबन 35 मिंटनि में मातली तालका इस्पताल खणी पहुता हुआ। जेकॾहिं नांग जे ॾंग जो शिकार थियल मरीज़ बर वक़्तु इस्पताल पहुची वञे त संसि इलाज लाइ तिबी माहिरनि मुनासिब तशख़ीस, निगरानी जी ज़रूरत पवण ते एंटीवेनम जहिड़ी ज़रूरी तिबी सहूलियत जी मौजूदगी इंतिहाई अहम बणिजी वञे थी। पर वारसनि जो चवणु आहे त इस्पताल पहुचण खां पोइ बि नौजवान खे फ़ौरी तौरु मुनासिब इलाज फ़राहम न कयो वियो, खेनि आसरनि में रखियो वियो। संदनि इल्ज़ाम आहे त अमले पारां शुरूआती तौरु नांग जे ॾंग खे संजीदा न वरितो वियो ऐं तक़रीबन 1 कलाक खां पोइ नौजवान जी हालति वधीक ख़राबु थियण ते खेसि हैदराबाद रेफर कयो वियो। हिते सवाल इहो न आहे त नौजवान खे नांग कखियूं या न, असल सवाल इहो आहे त जॾहिं हिकु मरीज़ ज़िंदगी ऐं मौत जे विच में बीठल हुजे तॾहिं इस्पताल जो निज़ाम केतिरो तयारु हूंदो आहे। इन ते ई प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त इन साॻी दुआ सां। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सिंध सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए जन। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।